मुझे नालो सैयद हसन अली शाह है। गंबट में सैयद रिज अली शाह के नाले से मशहूर है। उन ख़ानदान से मुझे ताल्लुक़ है। साईं रिज अली शाह मरहूम रहमतुल्लाह अलैह जो मां पोटो आया। मुझे वालिद साहब जो नालो सैयद इमाम अली शाह है। सरे दस्त हिन वक्त ही मसलो थियो आहे त ही जेका असांजी ज़मीन है एॾा पुराणी नादरा वारी ऑफिस इतां खां शुरू थिए थी, N5 हाईवे ताईं वञे थी ऐं होॾां वरी जेकी होटल ठहियल आहे ताजमहल इस ताईं इहा ज़मीन वरिती। टोटल हिते दरगाह रिजल शाह जे नाले सां हिन टुकड़े में तक़रीबन 55 एकड़ खां मथे कुझु ज़मीन आहे, जंहिंमें 2.25 एकड़ खनि ज़मीन रोड में बि वयल आहे, एक्विज़िशन थियल आहे उनजी। असांजे चाचो साईं साबित अली शाह उन जे पोयरनि जेको आहे सो ताज़ो जेको आहे उहो चवंदा रहिया त हिते असांजो हिसो आहे, जॾहिं त इहा पार्टीशन असांजे वालिद साहब ऐं असांजे चाचे में तमामु पुराणे ज़माने खां वठी थियल आहे। ऐं असांजे चाचे जी दरगाह ऐं संदन उन्हनि जी रहाइशगाह उहा खोड़ा शहर खां ॿाहिरों असांजी ज़मीन आहे, गॾियल ज़मीन हुई। उन ते साईं खे उहा ज़मीन असांजे चाचे खे पंहिंजे ज़ाती जेको विरासत थियल आहे उन तहत मिलियल आहे। जेसि ताईं असांजो चाचो मरहूम ज़िंदा हुयो त कंहिं बि क़िस्म जी का घुर या का डिमांड या कोई इंडिकेशन वग़ैरह कोन हुयो, छो जो असांजे वालिद साहब ऐं असांजे चाचे जे दरमियान उहा विरासत थी चुकी हुई ऐं ॿई जो हिक ॿिए ते एतमाद हुयो। इन तहत कंहिं बि क़िस्म जे तरफ़ां कंहिंजे बि हिसे ते कंहिंजी बि ज़मीन ते कोई ट्रेस पास या क्लेम कोन हुयो। हिन वक़्तु छो जो हितां ही नेशनल हाईवे गुज़रियो आहे त इहा क़ीमती ज़मीन थी पई आहे, सो असांजे चाचे जे वञण खां पोइ 2004 दफ़ा असांखे हाणे ख़बर पए थी त असांजे चाचे जी हीयर्स में क्लेम करण वारो हिकिड़ो सैयद सदा हुसैन शाह जे नाले सां उन ऐं उनजे भाइरनि गॾिजी जेको आहे सो खाता बाता जेको आहे सो उहे कूड़ा पुराणा खाता भञराए नवां कूड़ा खाता ठाराए ऐं हिन वक़्तु उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ी मुख़्तलिफ़ सेल डीडूं ॾेखारे बिल्डर जेको हिकिड़ो नोटोरियस बिल्डर आहे अर्ज़ मोहम्मद जावरी जे नाले सां जेको ख़ैरपुर जो रासी आहे ऐं हिते बि गंबट में बि बड़दक विधो अथई। कूड़ा खाता ठाराए पंहिंजो असर रसूख हलराए रिश्वतूं ॾेई जेको आहे सो हुन पार्टीशन वग़ैरह जो हिकिड़ो नोटिफिकेशन ऑफिस ऑर्डर कढायो आहे ऐं हुन सां गॾु उहो क्लेम थो करे त इहा मूं ख़रीद करे छॾी आहे। ऐं ख़रीदार जेके ॾेखारिया अथई उहे असांजे चाचे जा औलाद जे तरफ़ां उन्हनि पंहिंजी ख़रीदारी ॾेखारी आहे। तो इहा बिल्कुलु ई टोटल बोगस आहे। सो इन सूरत हाल में मां इनखे कंटेस्ट कयो आहे, मां इनखे अपोज़ कयो आहे। मूं मुख़्तलिफ़ अथॉरिटीज़ खे बि अप्रोच कयो आहे ऐं अॼु ताज़ो मूं इन ख़िलाफ़ सिविल सूट बि जेको आहे सो दाख़िल किया टू टेक लीगल एक्शन, कोर्स ऑफ एक्शन लॉ जो जेको आहे सो उहो मूं उनखे ऑप्शन वरितो आहे। साण हुननि खे चवराए वियो आहे त तव्हां ज़्यादती कयो था, ॾाढाई कयो था। अच्छा, सेकेंडली इन सां गॾु जेका रोड ते ज़मीन आहे हाईवे ते उन जो जेको छेड़ो ताजमहल होटल तरफ़ां हिते हिकिड़ो भॾो आहे सरकारी जंहिंखे 2141 सर्वे नंबर ॾिनो वियो आहे। उहो सर्वे नंबर असांजे ई हिकिड़े भाउ सैयद सरदार हुसैन शाह पूरो खातो ठाराए ऐं कुझु राणीपुर जा माण्हू हुआ उन्हनि खे विकिरो करण जी कुझु साल अॻु में कोशिशि कई, जंहिं ते बि मूं एहतिजाज कयो ऐं मुख़्तलिफ़ फोरम्स ते वियुमि। आख़िर में उन में बि कोर्स ऑफ एक्शन मुंहिंजो लॉ उनखे मूं रिफ़र कयो त ऑफिस ऑफ कमिश्नर उन खाते खे ऐं उन खणत खे वॉइड करार ॾिनो, उनखे कैंसिल कयो ऐं हद जे रेवेन्यू वारनि खे उन ऑर्डर्स पास थिया त इहो रिज़्यूम कयो स्टेट लैंड में। त उहो रिज़्यूम थियल आहे स्टेट लैंड में, पर हिन वक़्तु आउं ॾिठो आहे कलाक कोई 4-5 ॾींहं थी विया आहिनि त उन ते एक्टिविटी कई थी वञे पई। ताज़ो मूं ॾिठो आहे माण्हू हथियारबंद बि बीठा आहिनि, अर्ज़ मोहम्मद जावरी ऐं उन जा माण्हू
हथियारबंद भी बीठा आहिनि जिन वटि आउं हली बि वियुसि त उन्हनि हथियारबंदनि ॿुधायो त हू के ज़ात जा जलबाणी आहिनि जेके खैरपुर साइड जा आहिनि ऐं उन्हनि ॿुधायो त असांखे हिते सरकार शाह ऐं अर्ज़ मोहम्मद जावरी सभिनी जेके ॿिन्ही धुरियुनि जे तरफ़ां असांखे हिते वेहारियो वियो आहे। पोइ मूं उन्हनि खे बि इहो क्लियर कयो त बाबा ही ज़मीन जेका आहे सरकारी आहे इन सां गॾु जेका ॿी ज़मीन आहे इन इहा डिस्प्यूटेड लैंड आहे तव्हांखे इन शइ जी ख़बर हुजणु घुरिजे पर हू नथा इन ॻाल्हि खे मुड़नि ऐं इहा ख़बर पई आहे त ख़ुदि अर्ज़ मोहम्मद जावरी जेको आहे उहो बार बार अचे थो ऐं उते कल्ह हथियारबंद ॿिया बि ॾिठा विया उते वीचारा हिकिड़ा ग़रीब ॼण आहिनि उहे वेठा कुझु ॿिया वेठा हुया सरकारी भॾे में जिन जो हक़ आहे हक़ीक़त में कहिड़ा बेघर माण्हू आहिनि या के ग़रीब आहिनि उन्हनि जो पहिरियों हक़ आहे उन्हनि खे बि उथारियो वियो आहे ऐं के 4-5 ॾींहं अॻु में मूं टिकटॉक ते हिकिड़ो वीडियो ॾिठो जंहिंमें सरकार शाह सरदार शाह ऐं ॿिया शाह साहिबान जावरी अर्ज़ मोहम्मद सां गॾिजी उते उन्हनि हिकिड़ो फिल्मिंग कई आहे ऐं उहो सोशल मीडिया ते बि अची चुको आहे ऐं उन 2141 सर्वे नंबर खे उन्हनि इनक्रोच कयो आहे ऐं उन्हनि ते जेको आहे सो कमु पियो हले मूंखे रोकण जा जेके बि वसा आहिनि उहे कयां थो पियो पर उन्हनि ते असरु कोन थो थिए सो इन सूरत हाल में मां सिर्फ़ु कोर्ट जो रस्तो वरितो आहे ऐं बाक़ी सॼे आवाम खे बस वारनि खे बि ॿुधायां थो यानी उन में ज़िले जी पुलिस जा अमलदार तालुके गंबड़ जी पुलिस जा अमलदार ज़िले जा रेवेन्यू अमलदार ऐं तालुके गंबड़ जे रेवेन्यू अमलदारनि खे मूं रिटन में बि उन्हनि खे ॿुधायो आहे ऐं हिन वक़्तु कोर्ट में बि केस वेंदो आहे सो हीअ तमामु गंभीर सूरत हाल आहे असांजे हक़ ते बि धाड़ो हयो थो वञे